उॾेरोलाल जे गिरगिला बिरादरी जे औरतुनि ऐं मर्दनि जो संदन 10 सालनि जी न्याणी आयशा खे अगवा कंदड़ प्रेम बागड़ी ऐं उन जे साथियुनि ख़िलाफ़ एहतिजाज। इन मौक़े ते गिरगिला बिरादरी माण्हुनि ॾिनो गिरगिलो मिठो अजी सोनी भागा ऐं रेशमा एहतिजाज कंदे चयो त असां मर्द पंहिंजे घर में मौजूदु न हुआसीं त नाले प्रेम बागड़ी ऐं उन सां गॾु 3 नामालूम माण्हुनि घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते असांजे 10 सालनि जी छोकिरी आयशा गिरगिलो खे अगवा करे विया आहिनि। जीअं त असां राजूड़ी तरह बि केतिरनि ई चङनि मुड़ुसनि खे दाहियो आहे, पर मस्कूल जवाबदार बासर हुअण करे को बि खड़ तेल न निकिरी सघियो आहे। असां हिन मीडिया ज़रिए आला इख़्तियारनि खे पुरज़ोर अपील था कयूं त बागड़ियुनि खां असांजी 10 सालनि जी न्याणी आयशा खे बाज़ियाब कराए ॾिनी वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। नाज़रीन, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां उॾेरोलाल शहर में, जिथे गुरगुलनि इल्ज़ाम हयो आहे त असांजी न्याणी 9 सालनि जी मासूम न्याणीअ खे प्रेम बागड़ी ऐं उन सां गॾु 3 नामालूम गुंडा जेके हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि। हाणे वधीक तफ़सील अचो त हिननि खां अची ॿुधूं। असां ग़रीबनि जी मदद तोसां करणी आहे। छोकिरी असांजी वेठल घर माना हथियारनि सां करे बागड़ी पंहिंजो प्रेम बागड़ी इहे 3 ॼणा बलाउतनि असां खां करे ज़ुल्म खणी विया आहिनि, छोकिरी अगवा करे विया आहिनि। असांखे को बि हिते नथी ॿुधाए, सोनारी पंहिंजो पाण खे थी चवे आउं आहियां, हिन जा ॿी केर बि कोन्हे। हेॾो ज़ुल्म करे असां सरगीस बचो आहे असांजो आहे। असांखे हुकूमत महिरबानी सां करे असां ग़रीबनि जी मदद करे। प्रेम हुनजो पुटु हिते असां खां उॾेरोलाल मां 2 छोकिरियूं वेठियूं हुयूं न्याणियूं, हुनखे धिका ॾे ऐं हुनजो बूथ बंदि करे पिस्तौल ऐं बंदूकनि जो डपु ॾे ऐं न्याणी खे खणे फुरे जोरी खां गाॾी ते विझा। गाॾी ते विझे असीं पोयां लॻिया आहियूं, असांखे ॾे नथी। असांखे दरख़्वास्त आहे सरकार मां, असांजी अपील आहे असांखे असांजी न्याणी वापसि करे ॾे। न्याणी वेठी हुई, असां घर में मर्द कोन हा, असां न्याणी खे अॻुवां करे पिस्टोलनि जे ज़ोरनि सां 3 ॼणा ॿिया हुआ, प्रेम छोकिरो हो गॾु, हू असां खां ज़बरदस्ती करे प्रेम बागड़ी खणी वियो आहे। असां खां हथियारनि जे ज़ोरनि खां असां खां फुरमार करे वियो आहे, ग़रीब मिसकिन सां असां खां नाकी ज़ुल्म करे वियो। असीं अपील करे सघूं था, असीं गुरगुला आहियूं, असीं मिसकिन ग़रीब आहियूं, असांजी हुकूमत ॿुधी सघे थी असांखे। हा, असां ग़रीब मिसकिन आहियूं, असीं हाणे वापसि वराए सघे थी हुकूमत, असांजी मदद करे सघे थी। जिन तव्हां ॿुधो हिननि गुरगुलनि जा वीचार। हिननि जो चवणु आहे त असांजी न्याणी असांजी गैर मौजूदगीअ में बागड़ी प्रेम बागड़ी हुन सां गॾु 3 ॼणा जेके नामालूम हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे खणी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।